सैमसंग कंपनी तरफ़ां सभ खां सस्तो फ़ोन पेश करण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। स्मार्टफ़ोन ठाहींदड़ ॾखण कोरियाई कंपनी सैमसंग महांगा ऐं मयारी फ़ोन्स ठाहिण जे हवाले सां मक़बूलियत रखे थी। जॾहिं त हाणे इतला आहिनि त कंपनी नए साल जे पहिरें 3 महीननि दौरान सस्तो तरीन फ़ोन मुतारिफ़ कराईंदी। इन हवाले सां टेक्नोलॉजी वेबसाइट जो चवणु आहे त कंपनी जल्द F4 नाले सस्तो फ़ोन मुतारिफ़ कराईंदी। ज़रियनि मूजिबि गैलेक्सी F4 गुज़िरियल सालनि में कंपनी तरफ़ां पेश कयल सभ खां सस्तो फ़ोन हूंदो, जंहिंमें कंपनी तरफ़ां 8 GB रैम ॾिनी वेंदी। गैलेक्सी F4 खे 6.5 इंच अमोल्ड स्क्रीन ऐं जदीद टच ऐं कलर्स टेक्नोलॉजी सां पेश कयो वेंदो, जॾहिं त हिन जी बैक ते 2 कैमरास जो सेटअप हूंदो। गैलेक्सी F4 जे पुठियां 16 ऐं 2 मेगापिक्सल जूं कैमरास हूंदियूं, जॾहिं त हिन में जदीद सेंसर इस्तेमालु कयो वेंदो ऐं फ़ोन जे फ्रंट ते 5 मेगापिक्सल सेल्फी कैमरा ॾियण जो इम्कान आहे। हीउ फ़ोन एंड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम ऐं कंपनी जे पंहिंजे सॉफ्टवेयर सां कमु कंदो। गैलेक्सी F4 में 5000 mAh जी ताक़तवर बैटरी ॾिनी वेंदी ऐं 33 वाट जो फास्ट चार्जर हूंदो। जॾहिं त वधीक तफ़सील फ़ोन जे अचण सां ज़ाहिर थींदा। ही पाकिस्तान में कुझु ख़ितनि खां पोइ पेश कयो वेंदो ऐं पाकिस्तान में हिन जी क़ीमत रुॻो 23,000 रुपया ॿुधाई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk